राणा सत्तार असांजे सियासी साख खे ख़राब करण लाइ राणा लुकमान राजपूत जे पुटनि भाइटे ते कूड़ी FIR कटराई आहे। असीं चाहियूं था त हिन मामले जी शफ़ाफ़ नमूने सां इंक्वायरी कराई वञे। अहिड़ो इज़हार काउंसलर राणा दिलशाद काउंसलर मोहम्मद अनवर जमाल उस्मान राजपूत पंहिंजी रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस दौरान कयो। हुननि चयो त राणा सत्तार जुनूनी शख़्स आहे जंहिं पंहिंजे पुट खे पाण पिस्टल सां गोली हणी ड्रामो रचायो आहे जेको कूड़ ते मुबनी आहे। असां आवाम खे अक्सरियत सां वोट ॾेई अवाम जी ख़िदमत करण जो मौक़ो ॾिनो आहे। हुननि वधीक चयो त लुकमान राजपूत जा पुट भाइटो जेको मेडिकल स्टोर हलाए वाक़े वारे राति स्टोर ते जंहिंजी CC कैमरा में उन वक़्तु मौजूदु हुआ उन करे मामले जी इंक्वायरी कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची